कभी हिफाजत हक जी कभी हिफाजत ऐलान करबला में हकले हुसैन थियो कुर्बान करबला में हक जी कभी हिफाजत हक जी कभी हिफाजत ऐलान करबला में हकले हुसैन थियो कुर्बान करबला में हक जी कभी हिफाजत कूफे ने चिट्ठियों लिखिया सैयद के उते घुरायो कूफे ने चिट्ठियों लिखिया सैयद के उते घुरायो नानी जे दीन सां गॾु उम्मत अची बचायो आयो आयो तपो फिरो हर इंसान करबला में हक जी कभी लिखियों त चिट्ठियों ऐन टाइम ते सभिनी बगावत कई सब डिजी भजी इमाम मुस्लिम शहीद थी जंहिंजे हथ ते हज़ारनि जे तादाद में बैयत कई वई इमाम साहब सोने हुसैन सिंह ने चवरायो त तां अचो माहौल साज़गार आहे को भौ भोलो कोन्हे हलिया अचो हेतरनि हज़ारनि मुंहिंजी बैयत कई आहे पोइ ते बगावत शुरू थी वई उहे जिन बैयत कई जिन चिट्ठियूं लिखियूं उहे सभु फिरी विया हाणे हुसैन सिंह जॾहिं करबला जे मैदान ते पहुतो त काफ़िले खे रोकियो वियो त तां हेड़ी कीअं हे हेॾो मसइलो उहो सभु मसइला तव्हांजा ख़तम थी विया इमाम मुस्लिम बि शहीद थी वियो कोई हिकिड़ो माण्हू तव्हांजे ताईद में कोन्हे इमाम साहब फरमायो हे छा थियो चवंदा ईअं थी पोइ हाणे हुसैन साईं खे चवंदा हाणे जीअं तव्हांजो हुकुम चए मुंहिंजी अर्ज़ु इहो आहे त मूंखे छॾियो मां वापसि जाॾां आयो आहियां तॾहिं वापसि वञा इहो साईं कमु न थींदो ये खत असांजे हवाले कयो खत तव्हांखे न ॾी मूंखे छॾियो मां वापसि या भला नथा छॾियो त होॾे हलो छॾियो उहो जेको लश्कर मुस्लमाननि जो विढ़े थो काफ़रनि सां मां ओॾे हली लड़ा तव्हां सां विढ़ण मां भलो नथो सम्झां छॾियो त मां ओॾे वञा हलियो शहादत थियणी आहे त ओॾे थी इहा बि ॻाल्हि न थींदी टी ॻाल्हि इहा त हुसैन साईं फरमायो त मूंखे भला वठी हलियो यज़ीद ॾे त मां उन सां हली ॻाल्हायां तव्हां मुखालफ़त कई मां उन सां ॻाल्हायां त वाकई चयो इहा बि ॻाल्हि न थींदी मुंहिंजे हथ ते बैयत कर इब्न ज़ियाद मुंहिंजे तुंहिंजे हथ ते छो बैयत कयां कि मां यज़ीद जो नाइब आहियां मां तुंहिंजो गवर्नर आहियां तुंहिंजे हथ ते बैयत न कंदुमि भले वठी हल मूंखे यज़ीद ॾे मां उन सां ॻाल्हायां पोइ उनजे हथ ते बैयत कयां तूं तुंहिंजे हथ ते चई थियणो ईअं पवंदो न त पोइ तयारु थी शहादत हुसैन साईं ॾिठो त इहो मामिलो आहे मां मुस्लिम खे शहीद कयो त मूं न मिलंदो नेठि थियो पर हाणे इहो केरु ॻाल्हियूं करे त साईं इहे केरु हुया इहे त शिया ने हुसैन आहे जिन हुसैन साईं खे घुरायो साॻाई माण्हू फिरी विया को हिकिड़ो माण्हू बि वफ़ादार न थियो सभु हरामी कमीना थी विया अब चओ सभु हरामी जिन बि चिट्ठियूं लिखियूं सभिनी हरामियुनि धोखो कयो इमाम हुसैन साईं सां अल्लाह जी लानत हुजे उन्हनि ज़ालिमनि जे मथां वरी जिन हुसैन साईं खे ज़ुल्म सां शहीद कयो शाइर इस्लाम चई कूफे ने चिट्ठियूं लिखिया सैयद के उते घुरायो नानी जे दीन सां गॾु उम्मत अची बचायो आयो आयो तपो फिरो हर इंसान कर में हक जी कभी हिफाजत ऐलान करबला में हकले हुसैन थियो कुर्बान करबला में हक जी कभी हिफाजत जेड़े बिना हुसैन चाहो वञा मदीने जेड़े बिना हुसैन चाहो वञा मदीने पर काफ़िले खे रोकियो हिक कासिबी कमीने पर काफ़िले खे रोकियो
हिक कासिबी कमीने इब्ने ज़ियाद हो जनो शैतान करबला में हक जी कभी हिफाजत खाधो थियो बंद पानी खीमा बिसाड़ियाऊं खाधो थियो बंद पानी खीमा बिसाड़ियाऊं घोड़ा वठी शहीदन खे पे लताड़ियाऊं आहिने थिया मुअर्रिख हैरान करबला में जी कभी हिफाजत ऐलान करबला में हकले हुसैन थियो कुर्बान करबला में हक जी कभी हिफाजत सिर ज़दे तरार में पर गणती नमाज दिया सिर ज़दे तरार में पर गणती नमाज दिया केडी वडी सादत इन एतिज़ाज़ दिया बेतरे महान थी वियो बेतरे महान थी वियो मेहमान करबला में हक जी कभी हिफाजत इब्ने ज़ियाद चाहो बैयत करे हुसैन बी गाल थी त थींदो जंजाल तहीं जो जीअणो सुहिणे त पे पढ़ियो सुहिणे त पे पढ़ियो कुरान करबला में हक जी कभी हिफाजत ऐलान करबला में हकले शहीद थी वियो हकले हुसैन थियो कुर्बान करबला में हक जी कभी हिफाजत